अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ जेको वीडियो खणी आयो आहियां इहो तमामु नायाब आहे ऐं तव्हां ॿुधंदा त तव्हांखे तमामु घणी ॼाण मिलंदी, मालूमात मिलंदी। दोस्तों उस्ताद जलाल चांडे 70 वारे ॾहाके खां पोइ ॻाइणु शुरू कयो ऐं उस्ताद जलाल चांडे शुरू में त जेको आहे दरगाम ते ॻाईंदो उस्ताद अली गुल महर सां गॾु। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जो जेको उस्ताद हो उस्ताद अली गुल महर, जेको कलोड़ो हो पर पाण खे महर सॾाईंदो ऐं तमामु वॾे पाए जो उस्ताद हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे खे हुन हर कला ॾिनी, हर हुनुर ॾिनो ऐं जेके बि सुर हुआ उहे सभु सेखारिया ऐं सुरनि सां गॾोगॾु हुनखे हर ॿोली ते जेको आहे उबूर सेखारियो, माना हुनखे ॻाइण बि सेखारियो। ऐं इहा हिकिड़ी कुदरती ॾात बि हुई जेका उस्ताद जलाल चांडे खे मिली, जेको हर ॿोली में पियो ॻाए। उस्ताद जलाल चांडे खे हर ॿोली ते महारत हुई। दोस्तों शुरू में उस्ताद जलाल चांडे सिंधी में ॻाइणु शुरू कयो। पोइ उस्ताद जलाल चांडी जेको आहे महफ़िलुनि में ॻाइणु शुरू कयो, मेलनि में ॻाइणु शुरू कयो, मलाखणनि में ॻाइणु शुरू कयो। पोइ टिकटनि ते राग हूंदो दोस्तों। ऐं पोइ उस्ताद जलाल चांडे वरी ईअं जेको आहे रेडियो जो सफ़र कयो, पोइ कैस्टनि ते आयो। पोइ उस्ताद जलाल चांडे झरझंग में मशहूरु थी वियो ऐं उन टाइम ते जेके पंजाबी फ़नकार हुआ उहे सिंध में तमामु घणा ॿुधिया वेंदा हुआ ऐं हर जाइ ते पंजाबी फ़नकारनि जी जेका हूंदी धूम हूंदी। ट्रैक्टरनि ते, बसनि ते, गाॾियुनि ते, होटलनि ते, घरनि में, हर जॻह ते पंजाबी फ़नकार ॿुधिया वेंदा हुआ। इनायत हुसैन भट्टी, मैडम नूर जहान, अताउल्ला ख़ान, ईसा खेलवी ऐं ॿिया कई फ़नकार जेके हुआ उहे ॿुधिया वेंदा हुआ। ऐं उर्दू फ़नकार बि तमामु घणा मशहूरु हुआ, जंहिंमें नाहिद अख्तर हुई, मेहदी हसन, अहिड़ा माना फ़नकार हुआ। दोस्तों पोइ उस्ताद जलाल चांडे जो मुक़ाबिलो जेको हो उहो वॾनि फ़नकारनि सां हो। पोइ उस्ताद जलाल चांडे जॾहिं ॻाइणु शुरू कयो ऐं सिंधी कलाम गुनगुनायईं ऐं ॾोहिड़ा ॾिनई त आवाम जेका आहे माना मदहोश थी वई। सिंधी आवाम जेका आहे उहा त राग खे सम्झी वई, उस्ताद केतिरे पाए जो माना उस्ताद आहे, कलाकार आहे, रागी आहे। पोइ उस्ताद खे माना हर जॻह ते पज़ीराई मिली। सिंध में त झरझंग में पज़ीराई मिली, ॻोठ वाइण वस्ती में पज़ीराई मिली उस्ताद खे। हाणे जेको आहे पंजाबी फ़नकार जेके आहे उहे पंहिंजे पर चवनि पिया त भाउ उस्ताद खे सिंधी राग त अचे थो पर पंजाबी राग नथो ॻाए सघे। पंजाबी राग ॾुखियो आहे, पर उन्हनि खे कहिड़ी ख़बर त उस्ताद जेको आहे हर फ़नमोल आहे। उस्ताद खे हर राग थो अचे, हर फ़न थो अचे, हर कला थी अचे। उस्ताद खे ख़बर आहे त कहिड़ो ॾोहीड़ो जेको आहे किथे बीहारिणो आहे, कहिड़ो कलाम जेको आहे किथे ॻाइणो आहे। दोस्तों पोइ उस्ताद जलाल चांडे जेको आहे पंजाबी धुनुनि में पंजाबी कलाम ॻाइणु शुरू कया।
यार ज असां ते बाल करे असां सिर दी सटा कर देंदे। दोस्तों हर बोली प्यारी होंदी आ, पंजाबी भी तमाम प्यारी बोली मिठी बोली आ। दोस्तों उस्ताद हर बोली सां प्यार कयो, हर क़ौम सां प्यार कयो, उन जा चाहींदड़ हर जाइ ते हुआ। सिंधी तो उहे चाहींदड़ हुआ हर जाइ ते। पोइ जॾहिं उस्ताद जलालचंद ने पंजाबी कलाम ॻाया त पंजाब ताईं हुनखे ॿुधियो वियो। पोइ लाहौर जूं सरहदूं क्रॉस करे इंडिया वारे पंजाब में बि ॿुधियो वियो। दोस्तों उस्ताद जलालचंद अहिड़ो रागी दोस्तों, हुन पंजाबी जेका क़ौम आहे, पंजाबी ॿोली वारा आहिनि, उन्हनि जी दिलनि में माना घर करे छॾियो। अॼु उस्ताद जलालचंद जे माना उन ॻाइण जे करे, उन कला जे करे, उन फ़न जे करे ऐं हुनजी मञता जे करे उनखे झर जंग में ॿुधियो थो वञे, पाकिस्तान जे कुंड कुड़िछ में ॿुधियो थो वञे। पोइ सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, पंजाब हुजे, सराइकी बेलेट हुजे, बहावलपुर हुजे, राजनपुर हुजे, दोस्तों हर जॻह ते ॿुधियो थो वञे। ऐं उस्ताद जलालचंद खे चाहींदड़ माना हर जाइ ते पंहिंजो पाण खे माना सांडियो वेठा आहिनि, उस्ताद जलालचंद खे सांडियो वेठा आहिनि दिलनि में। ऐं उस्ताद जलालचंद जो हर रिकॉर्ड पाण वटि महफ़ूज़ कयो वेठा आहिनि, यादगिरियूं महफ़ूज़ कयो वेठा आहिनि दोस्तों। ऐं उस्ताद जलालचंद लाइ माना तमामु घणा मोहबती आहिनि। ऐं जॾहिं उस्ताद जलालचंद जी वरसी थिए थी त सभु अची गॾु थियनि था कुंड कुड़िछ मां, पूरे पाकिस्तान मां दोस्तों। सादा छोड़ दे तो ये बेरा लोग डबल का तेल से पथियां सादे जंगर डबल का चेहरा वतन आबाद वखई गुलाम फरीदा ओ जुलू था बहु जित यार लाया तेरा। दोस्तों उस्ताद जलालचंद पंजाबी जॾहिं कलाम ॻाया त माण्हुनि जा मन मोहे छॾिया, दिलि जीती छॾिया। ऐं अहिड़ा अहिड़ा पंजाबी कलाम ॻाया जो माण्हू मन मस्तु थी विया, झूमिजी विया। ऐं पंजाबियुनि खे बि ख़बर पई त उस्ताद को रागी आहे, कलाकार आहे, उस्ताद में फ़न आहे। न त हू सम्झनि पिया त बाबा सिंधियुनि में अॻो सिंधी ॻाइण थो अचे, उन्हनि खे फ़न ॿियो आहे ई कोन। पर उस्ताद जेका माना पंहिंजो पाण खे साबित करे ॾेखारियो त उस्ताद को आम उस्ताद न आहे, को आम रागी न आहे, वाकई उस्ताद आहे, वाकई बेताज बादशाह आहे। यख्तारे चपड़ी जो बेताज बादशाह आहे, हरफन मौला आहे। ऐं उस्ताद जलालचंद जेको आहे सूफ़ी जेके दरवेश हुआ, बुज़ुर्ग हुआ, उन्हनि जा राग ॻाया, वलियुनि जा राग ॻाया, दरवेशनि जा राग ॻाया, बाबा बुले शाह जा ॻाया, बाबा ग़ुलाम फ़रीद जा ॻाया, राज़ी फ़क़ीर जा ॻाया। दोस्तों जॾहिं उस्ताद जलालचंद माना इन्हनि जा जेके कलाम ॻाया ऐं ॾोहीड़ा ॻाया त पोइ त हू झूमिजी विया। सरमस्त खे ॻायो, लतीफ़ साईं खे ॻायो, त पोइ दोस्तों तव्हां सम्झी सघो था त माण्हू पंहिंजे होश में रहिया हूंदा। माण्हू अलाए कहिड़े जान में वञी पुॻा जॾहिं उस्ताद जो राग उन्हनि ॿुधियो। बसि पोइ उहे दीवाना मस्ताना थी विया। बसि पोइ उन्हनि खे का ॻाल्हि वणे न पई, बसि चवनि पिया बसि उस्ताद हुजे, उस्ताद जो राग हुजे, टेप रिकॉर्डर अॻियां हुजे, बसि कैसेट हलाए छॾियूं, बसि ॿुधूं पिया, बसि मदहोश थी वञूं, हिन जहान मां हलिया वञूं, ॿिए जहान में हलिया वञूं, ग़ैबी में हलिया वञूं, ग़ैब दुनिया में हलिया वञूं। जलालचंद उहे पंजाबी कलाम ॻाया ऐं अहिड़ा अहिड़ा सुर छेड़िया जो माण्हू माना पंहिंजे आपे मां निकिरी विया, होश मां निकिरी विया, होश गवाए छॾियो दोस्तों।
अहिड़ा अहिड़ा राग ॻाया। तव्हां हिकु दफ़ो ॿुधी ॾिसो दोस्तो उस्ताद जलाल चांडी पंजाबी राग में जिद्दत आंदी ऐं पंजाबी राग खे बि हथी ॾिनी। दोस्तो उस्ताद जलाल चांडी जहिड़ो राग जेको आहे पंजाबी कलाम जेके न कंहिं न ॻाया जेके उस्ताद जलाल चांडी ॻाया। अॼु बि उस्ताद जलाल चांडी जा पंजाबी जॾहिं तव्हां कलाम ॿुधंदो ऐं ॾोहीड़ा ॿुधंदो त तव्हां चवंदो त उस्ताद जलाल चांडी माना हींअर पियो ॻाए। दोस्तो हिन दौर जा फ़नकार बि उस्ताद जलाल चांडी सां मुक़ाबिलो नथा करे सघनि जेको उस्ताद जलाल चांडी राग ॻायो। ऐं उन्हनि जा त कलाम जेके उन्हनि जा जेके शाइर हुआ उहे त फिल्मनि में बि ॻाइनि पिया। उन्हनि जा कलाम जेके हुआ आम कलाम बि हुआ, पर उहे शाइरी कनि पिया त उहा फिल्मनि में बि वञे पई, पंजाबी फिल्मनि में। पर उस्ताद जलाल चांडी उन्हनि सभिनि सां अकेले सिर मुक़ाबिलो कयो। मुक़ाबले करण खां पोइ वरी मुक़ाबिलो जीती वियो। दोस्तो मुक़ाबिलो खटी वियो ऐं सुरखुरू थी वियो ऐं बेताज बादशाह थी वियो हमेशह लाइ। दोस्तो उस्ताद जलाल चांडी जी अज़मत खे सलाम आहे। हुन हमेशह दिलनि ते हुकुमरानी कई ऐं हुनखे हुकुमरानी करण जो गुरु हो। दोस्तो हुन हुकुमरानी करे ॾेखारी। सलाम आहे उस्ताद जलाल चांडी जी अज़मत खे। ऐं उस्ताद जलाल चांडी अमर रागी हो, अमर रागी रहंदो ऐं हर पंहिंजे चाहींदड़नि जी दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। दोस्तो दुआ कयो अल्लाह पाक उस्ताद जलाल चांडी जी क़ब्र खे रोशन करे ऐं हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।